नेशनल पीपल्स पार्टी लेडीज़ विंग की मरकज़ी सदर फरियाल टालपुर कराची में औरतुनि खे जदीद सफ़री सहूलतूं मुहैया करण लाइ पिंक बस सर्विस जे वधीक ॿिनि रूट्स जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। फरियाल टालपुर जी हिदायत ते ट्रांसपोर्ट खाते पारां 2 महीननि ताईं पिंक बस में सफ़र कंदड़ औरतुनि खां भाड़ो न वठण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। वधीक तफ़सील शबीर लाशारी जी रिपोर्ट में। ट्रांसपोर्ट सिस्टम कराची के लिए और इन हमारे रूरल सिंध में लाया गया है। ये ज़ाहिरी बात है कि किसी का विजन है, चेयरमैन बिलावल भुट्टो साहब उदारी साहब का विजन था। सिंध सरकार कराची में औरतुनि जे सफ़री सहूलियत लाइ पिंक बस सर्विस जा वधीक 2 रूट तैयार करे छॾिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जे मरकज़ी सदर फरियाल टालपुर पारां पिंक बस सर्विस जी 2 रूट्स जो इफ़्तिताह कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे फरियाल टालपुर चयो त पिंक मंसूबे सां औरतुनि खे रोज़गार मिलंदो। कराची जे फेरियर हॉल में मुनक़द तक़रीब खे ख़िताब कंदे पीपी लेडीज़ विंग जे मरकज़ी सदर फरियाल टालपुर चयो त 2 महीननि लाइ औरतूं मुफ़्त सफ़र करे सघंदियूं। इजी ट्रांसपोर्ट मूवमेंट एक जगह से दूसरी जगह लोगों को दे सकें। फरियाल टालपुर वधीक चयो त पिंक बस सर्विस पीपल्स पार्टी जो विजन आहे। हिन मंसूबे सां केतिरनि ई औरतुनि खे रोज़गार मिलंदो। ये ज़ाहिरी बात है कि किसी का विजन है, चेयरमैन बिलावल भुट्टो साहब उदारी साहब का विजन था। फरियाल टालपुर चयो त पीपल्स बस सर्विस शुरू थियण सिंध हुकूमत जे सुठी काविश आहे। संदसि चवणु हो त बस शुरू करण ते शर्जील महमूद खे मुबारकबाद पेश कयां थी। हिन चयो त सस्ती ऐं मयारी सफ़री सहूलियत करण बिलावल जो विजन आहे। फरियाल टालपुर वधीक चयो त थरकोल में कम कंदड़ ड्राइवर औरतूं आहिनि। बहुत ही जबरदस्त काविश शकील मेमन साहब को मैं दिल की गहराइयों से मुबारकबाद देना चाहूंगी। उन मौके ते फरियाल टालपुर पिंक बस सर्विस जे औरत ड्राइवर्स के लाइसेंस भी ॾिना। उन खां अॻु तक़रीब ख़िताब कंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम महमूद ख़िताब कंदे चयो त औरतुनि खे सफ़री सहूलियत फराहम करण सिंध हुकूमत खे एज़ाज़ हासिल आहे। पिंक बस सर्विस जो मंसूबो शुरू कयो आहे। ये जो प्रोजेक्ट है जिसमें हम बात करने जा रहे हैं पिंक बस सर्विस का, ये पाकिस्तान पीपल्स पार्टी की लीडरशिप का विजन है। हुन चयो त सिंध खां सवाइ ॿी कंहिं बि सूबे में औरतुनि लाइ मख़सूस बसूं बि न हलायूं वयूं आहिनि। संदसि चवणु हो त पिंक बस में को बि मर्द सवार नथो थी सघे, सिर्फ़ औरतूं ई सफ़र करे सघंदियूं।